छड़िया मां तुझे घराने के पाक सुठो बनाए छड़ियो ओ मुझे प्रिय जा परवाना मुझे महबूब जे घराने जड़ो दुनिया जे अंदर घरानो कोने मुझे दिलबर नबी जो अलिया दुनिया जे अंदर एड़ो के जो अली कोने मुझे महबूब जी फातिमा है दुनिया जे अंदर एड़ी के जी फातिमा कोने मुझे महबूब जो हसना दुनिया जे अंदर एड़ो के जो हसन कोने मुझे दिलबर नबी जो हुसैन दुनिया जे अंदर एड़ो के जो हुसैन कोने मुझे महबूब जो बचड़ो दस्तगीरा दुनिया में एड़ो को दस्तगीर के मथे करे भेज दस्तगीर ओ मुझे प्रिय जा परवानो ओ मुझे महबूब ते कल में पढ़वारो तदे रब करीम वरी बी जगह ते फरमायो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा प्री तू जवेन तमा को भी अजूरो नथो वठा मां प्री तो फरमाया मुझे बचन सा प्यार कंदा कयो मुझा रबर जन्नतुल बकिया वारा जवान मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी फरमाइंदा बा मुझे प्रिय के राजी करो हसन मीर हुसैन के राजी कयो हसन मीर हुसैन के राजी करो त पीरन जे पीर दिल पर दस्तगीर के राजी करो अज यारियां है दस्तगीर जी ओ मुझे पीरन जे पीर जी मुर्शिद रोशन आजमीर जी अज यारियां है दस्तगीर जी अज लिगारे फकीरे को दस्तगीर रंग छोड़िया मथे करे भेज दस्तगीर अज बगदाद तो भी रहमत आंदी पई है मदीने जो भी रहमत आंदी पई है शाहिद जफरो भी रहमत आंदी पई है जन्नतुल बकिया मुर्शिद आशिक अली अज यारियां है दस्तगीर ओ मुझे पीरन जे पीर जी मुर्शिद रोशन आजमीर जी अज यारियां है यारन करे सुभान अल्लाह ओ प्रिय जा परवाना 1,24,000 गम पे नबी आया दुनिया के अंदर एड़ो के जो शान कोने जड़ो तो असांजे दिलबर नबी जो मकाम मुझे महबूब जे मकाम जड़ो के जो मकाम कोने महबूब जे बादशाही जड़ी के जी बादशाही कोने मुझे महबूब रसूलुल्लाह जे हुस्न जड़ो के जो हुस्न कोने मुझे महबूब जे घराने जड़ो के जो घरानो कोने मुझे महबूब जे मेराज जड़ो के जो मेराज कोने मुझे महबूब जे मदीने जड़ो के जो मदीनो कोने मुझा मौला जे को दिल वारी रड़ करे सुभान अल्लाह ते उनके गुंबद खजरा जो दीदा मस्त मस्त थी महबूब जे कमे और करे भेज दस्तगीर जे नारो जो एड़ी दात जो जे प्रिय जे कदर में मकबूल थी और करे भेज दस्तगीर जे नारो जो 1,24,000 कमों पेश नबी आया सब नबियन जो मकाम एक पासे आ तो असांजे दिल पर नबी जो मकाम अञा मथे आ ओ मुझे प्रिय जा परवानो बियन नबियन जी उम्मत में मुझे रब जो कानून रब करीम लोए महफूज में लिख रहा है
बुधाए छड़ियो कलम के पेरियों पेरियों रब करीम जरे बनायो कलम के हुक्म कयो वियो कलम लिखो हजरत आदम अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल क़हारा हजरत नूह अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल क़हारा हजरत शीस अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल क़हारा हजरत दाऊद अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल क़हारा हजरत शीस अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल क़हारा हजरत मूसा कलीमुल्लाह जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल क़हारा हजरत ईसा रूहुल्लाह जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल क़हारा जदे सब नबियन जी लिस्ट पूरी थी हेडा आमना जे लाल जो नालो आयो मुझे रब जा कानून मत जी व्या शान समझ में अचे त दिल वारी सुभान अल्लाह रब करीम फरमा ओ कलम कार वारी सिट छड़े दे हाने लिखे न आखिरी ज़मान नबी जी उम्मत गुनहगारा इन उम्मत मचा रब वडो मेहरबान मुझा मौला जे को रड़ करे सुभान अल्लाह तवे उन सा मेहरबान थी पड़ा ये सत्य उन जो झोलियो रहमत सा भरे चढ़ जा ओ मुझा मौला उन जी रोज़ी में कदे तंगी न दे जा जो को हथ खड़ी दस्तगीर जो नारो बुधाए उन जे हथ के जो परवानो किया मोजो रब पांजे प्यार के ताकत थोड़े के नबी हिकड़ो मौजूदो खणी आयो को नबी ब मौजूदा खणी आयो को नबी टे मौजूदा खणी आयो हेडे तने हारियो को नबी चार मौजूदा खणी आयो पर वाह कुर्बान वजा ब्या मौजूदा खणी आया हे शान समझ में अचे जेतरो ओतरी सुभान अल्लाह ब्या मौजूदा खड़ी आया तो असा जो प्री पान मौजूदो बंदी आया मुझे महबूब वारन का वठी पेरन ते मौजूदो ही मौजूदो मुझे प्रिय जो उथन मौजूदो मुझे प्रिय जो वेहण मौजूदो मुझे महबूब जो खाइण मौजूदो मुझे महबूब जो मुर्गण मौजूदो महबूब जो घुमण मौजूदो महबूब जो वेहण मौजूदो महबूब जो सुमण मौजूदो महबूब जो दिसण मौजूदो ॿुधण बि सुभान अल्लाह तो दिल पर नबी जा परवानो रड़ करे सुभान अल्लाह तो इन जे करे सुभान अल्लाह हेडे तवज्जो जे तमार लो कया इन जे करे त मुझो दिल पर नबी हयातुन नबिया तवज्जो जे तमार लो कया मुझो नबी हयातुन नबिया इन जे करे मुझे दिल पर नबी जो जनाज़ो मुबारक न थियो दादा दर करे सुभान अल्लाह मत को जवे त मुझे महबूब जो जनाज़ो के पढ़ायो के साहबी महबूब जे जनाज़े में ना टे ॾींहं मुझे दिल पर नबी जो जनाज़ो छो रखियो वियो नबी जी जिथे वफ़ात थींदी नबी के उते ही रखियो वेंदो मुझे दिल पर नबी जी पंहिंजे हुजरे मुबारक में साल मुबारक थियो वो हुजरो मुबारक एतिरो नंढो जंहिंमें महबूब जा साहबी 10 खां 15 साहबी पिया लखे साहबी दीदार कंदा पिया वञनि दुरूद सलाम पढ़ंदा पिया वञनि एतिरा साहबी जो मुंहिंजे महबूब जे दीदार जे दीदार कंदे कंदे 3 ॾियारा गुज़री विया दादा करण सुभान अल्लाह जो मत को चवे महबूब जो जनाज़ो छाजे ला पयो न आत्मा तो बुधाया प्रिय जो जनाज़ो मुबारक सिर्फ मुझे महबूब जे साहब जे दीदार जे ला
छोजो के आम मानो जो जिस्म त कोने जो खराब थे हे त मुझे दिल पर नबी जो जिस्म पर मुझे मुस्तफा जे गुलामन जे लासा सुनन जो अकीदो छाए ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कसम मेला के मथे खड़े भेज दस्तगीर जो नाम मुझे प्रिय जा परवाना मुझे महबूब रसूलुल्लाह जो जनाज़ो इया थियो जो दुरूद पढ़ंदा वया सभिन दीदार कयो मुझे महबूब के लहद में लायो लाथो वयो हेॾे निहारियो छो जो मुझे प्रिय का मथे त को होई कोन जनाज़ो केर पढ़ाए पर इहा बि ॻाल्हि मुंहिंजो प्री हयातुन नबिया अद जो को मरी वने जनाज़ो उन जो थींदो आ मुंहिंजो नबी त हयातुन नबिया कीअं पढ़ियो वञे उहो मुंहिंजो दिल पर नबिया जीअं हुकूमत दुनिया जे अंदर आ नबूअत जी हुकूमत पई हले ज़ाहिरी बुरको मटायो तो पंहिंजे रोज़े मुबारक में पानी हुकूमत नबूअत वाली बादशाही क़यामत ताईं रब करीम जारी सारी रखी छॾी आहे सुभान अल्लाह मथे करे भेज दस्तगीर जो नाम अञा वॾे आवाज़ सां न करे भेज दस्तगीर तॾहिं त मुंहिंजे रब जन्नत वारे मुर्शिद आशिक़ दी शाह कलम खयो आहे इन होरिया नारे ते त मां कोन ॿुधायूं घोर घर पार जिंद जान कया सदके मतियूं माल फ़कीराना हाल कया घोर घर पार अजो को मुल्लो उथी जवे थो नबी मो जेड़ो अरे नबी ते कलमो पढ़ी वो भी नबी सां हमसरी कई हेफ तुझे हालत तू कीअं नबी जड़ो थी सघंदे तुझे जिस्म मां पगर निकरे त तोखे घर वारी गॾु वेहण नथी ॾे त तूं में थप थी अचे दुनिया जा माण्हू तोखां नफ़रतूं कंदा आहिनि तुझे जिस्म मां पगर निकरे त थप थिए मुझे महबूब जे जिस्म मां पसीनो अचे इलाइको खुशबू में भरजी वञे तो लिगारी फ़कीर तुसां इवें जो फैसला करो जेंदा पगर महबूब दे पगर जेड़ा नहीं थी सकदा तो मेरे महबूब दे जिस्म जेड़ा जिस्म केड़ा थी सकदा कैसे फरमाने सुभान अल्लाह ओ नकी सिज जवान नकी चंद्र जवान हुरन के गुलाम जवान बाकी तो जैड़ो ये नसान जवान जीवन भी वात में इन मुल्ले जे चवण ते पंहिंजी घरवारी नथी अचे मुस्तफा जे इशारे ते वण पाणू पंहिंजो पटराए मुस्तफा जे कदमनि खे पिया अची जुमा वाह वाह मुर्शिद और घर पार जिंद जान कया सदके मदियूं माल फ़कीराना हाल कया घोर घर पार हिन हिक मिस्रे में मुझे मुर्शिद हिक मोती पायो लाउंड जो छा थींदो ॾाढे हड़ करे सुभान अल्लाह चओ शेर हले न मुर्शिद छा था फरमाए सुभान अल्लाह
दस्तगीर जो नारो दो मूसा तूर तिरवन जुतियों अर्श घुमन सिज वापस वरण चंद्र टुकर थियन अबू जहल सड़न पत्थरियों कलमा पढ़न अबू जहल सड़न पत्थरियों कलमा पढ़न एड़े दिल पर जोत दीदार कया मथे करे भेज दस्तगीर जो नाम और घर मार जा फिर जा जोड़ा जिए राती उचन वेठे महबूब सा कटे खाएं संड बकरियों हुजन उहे खीर ॾियन इयां कंहिंजे हथन मां वहंदो पाणी ॾिसां ॾाढा करण करे सुभान अल्लाह चओ और घर बार जिंद जान कया सदके मतियों माल फकीराना हाल कया गोर घर बार बिजली बोरात आहे मुस्तफा सवार आहे साईं सब नबियन जो सरदार आहे साईं कुल इमाम जो इमाम आहे सी मुर्शिद आशिक अली शाफी सुभान अल्लाह और माइक भले आवाज घटा दिया सूची न है हिन जो आवाज फुल कर जा घोर घर बार उसने फरमाया असा इया सिंगार चोरी कया सुभान अल्लाह पिरिया के टिठो वो सिंगार कया वाह 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 सुभान अल्लाह और सी मुर्शिद आशिक अली शाह सिंगार कया करे सुभान अल्लाह जाओ इन्ना औलिया अल्लाह ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून ला खबरदार जे के अल्लाह जा दोस्त हैं ये के अल्लाह जा दोस्त हैं दुनिया में उनके कोई खौफ न को गम है अल्लाह जा प्यारा जे के रब पांजो प्यारो बनायो तो उनके पावर भी दींदो रब पांजे प्यारन के ताकत दींदो कर रब पांजे प्यारन के ताकत अज त बुधाया कीअं ताकत दींदो सुभान अल्लाह रब जे हुक्म को अल्लाह जो प्यारो नबी ये जो नालो हजरत दाऊद अलैहिस्सलाम पीछे बस करो थके तो कोने ये तो छत पे वो डाले सुभान अल्लाह के थकनी पे जो को नहीं थके वो डाले आप भेज दा सही दाना अल्लाह के तो सारे इश्क को सलामत रखना आमीन अल्लाह जे प्यारे दाऊद अलैहिस्सलाम दे एकड़ो ताजर शख्स आयो ताजर
अजी अर्ज करें ओ अल्लाह जा नबी फलाना आइन त गरीब पर उन्हनि गाँव जी कुही करे खाधी आ मूंखे पंहिंजो उन्हनि खां हिसाब वठी रे अल्लाह जे नबी वट ताईं थियो हेॾे नियारियो उहे ॿ ॼणा हिकिड़ी अमड़ हुई ॿियो उन्हनि जो पुटु हो अल्लाह जे नबीअ घुरायो तव्हां हिन जो हक़ छो खाधो आहे उहे चवण लॻा ओ अल्लाह जा प्यारा नबी असां पंहिंजे मर्ज़ीअ सां न खाधो आहे उहा गऊं पाण असां वटि हली पई अचे गऊं पाण बि असां सां ॻाल्हाए मां जे लाइ हिलाल आहियां मूंखे ज़िबह करे तव्हां खाओ पहिरें ॾींहं ते आई असां कंहिं लिगारी फ़कीर दी न होवे मोटा छोड़ी दे साईं मतलब के बेदी होवे असां इंदे करे मोटा छोड़ी दे लिगारी फ़कीर न त कोई न को मोसी साडा तो सुभान अल्लाह अल्लाह जे नबी के अर्ज करण लगा ओ सोना वरी बेदियां ते भी आई तो असा सां ॻाल्हाए असा हैरान थी के लोग भी ॻाल्हाईंदी पई मैं लाला में को खाओ तो सा ओ अल्लाह दा नबी त्रीजा दी था वन गऊं आई वन आखे दी पे महलाना तुसा ज़िबह कर में को खाओ जिसे असा भी घट कोनी के जगह त्रीजा दी हेटर तो कर छोड़िए सर आने ट्राई दी आई असा कर पीछे असा की छोड़ ट्रेनिया सामटाई असां ज़िबह करे उन जो गोश्त खाधो अल्लाह जे नबी दाऊद अलैहिस्सलाम फरमायो ओ ताजर हाणे जेकी गऊं जी खल आहे इहा मां तोखे अशरफ सां भरे थो ॾियां हिन ग़रीबनि खे माफ़ करे छॾ मुंहिंजो ईअं कॾहिं बि न थींदो ये कदे भी न थींदो असा हिसाब मुखे अञा हिसाब वठी दे ओ मुझे प्रिय जा परवानो अल्लाह जे नबी दाऊद अलैहिस्सलाम दे ज़बूर किताब अल्लाह जे नबी पढ़ियो तो मुझे रब जे तरफा आजा तरफ करे सुभान अल्लाह उन ताजर जे ला पैगाम आयो अल्लाह जे नबी के ओ मुझे प्रिय जा परवाना इया दाऊद अलैहिस्सलाम के पांजे उम्मत ने अर्ज कयो सुना क़यामत जकईंदी उते हिसाब किया थींदो अल्लाह जे नबी फरमायो सुभाणे ईद जो दिहाड़ो मां तव्हां सभिनि जे आॾो मां बयान कंदुसि साईं ॿुधाईंदुसि क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब कीअं थींदो ये ॻाल्हि उहे करे हलिया विया पोयां हे मुंहिंजे महबूब जा परवानो हे मसलो ताजर वारो अल्लाह जे नबी के हुकुम थियो ओ प्यारा नबी इहो जेको ताजर आयो आहे तोॾे चवे थो हिसाब किताब वठी ॾे ओ अल्लाह जा नबी इहो जे गऊं खाधी इन जो पी हो वॾो वापारी हो वॾो ताजिर हो इहो जेको ताजिर चवे थो मुंहिंजो हक़ आहे इन्हनि ॾे वठी ॾे इहो हुनजो नौकर हो वयो रस्ते में उन मालिक खे कोई इन क़त्ल करे छॾियो सॼो सामान
ते काबिज थी करे हे ताजर बणजी वियो आहे। इन छोकरे जे गऊं कुठी खाधी आहे, इन जे पीउ जो इहो ताजर कातिल आहे। इहो ताजर इहो कातिल आहे। हक़ त उन जो जे कुठी खाधी आहे, गऊं त उन जे अपे जी। ॾाढा करे सुभान अल्लाह। जियां जो ईद जो ॾियारो थियो, अल्लाह जे नबी को अर्ज़ कयो, ओ सोना तोखे अर्ज़ कयो से तो कयो ईद जे ॾियारे मां ॿुधाईंदुमि क़यामत जे ॾियारे कीअं हिसाब किताब थींदो। हेॾे निहारियो त मां अर्ज़ कयां, अल्लाह जो नबी दाऊद अलैहिस्सलाम उन ताजर खे सॾु कयो। ताजर अची बीठो, दे ख़बर तूं पंहिंजे हक़ जे बयान में चओ छा आहे। ओ सोना मुंहिंजी हुननि गऊं हरू भरू पुठी आहे, मूंखे उन्हनि खां हिसाब किताब वठी ॾे। त अल्लाह जे नबी फरमायो, तूं उन्हनि खां हिसाब थो घुरे, अॻ में तूं पंहिंजो त हिसाब ॾे। तूं पंहिंजो त हिसाब ॾे, मां कहिड़ो हिसाब ॾियां। जॾहिं हिसाब थो ॾे, इन जे अबे खे क़त्ल करण वारो तूं वे। उहो उन जो बाबो तो वॾो ताजरो, तूं उन जो नौकर हुए। उन सां गॾु वए, रस्ते में मौक़ो मिलो तूं उनखे ज़िबह करे दफ़नाए, उन जे माल ते काबिज़ थी वेही रहे। ये मां ईअं न कयो आहे, कोई शायद कोई आहे कोन, शायद जो सयान कर मदद तो के बे चाहे हो जे मां बाबा जी मेहनत सां एतरी मेहनत करे करे मां ताजर थियो आहियां। मां इन जे अपे के कोन पुठो आहे, उन जे अपे जो कातिल आहियां। ॾाढा रण करे सुभान अल्लाह चओ। हाय हाय हाय, वाह वाह सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी उन जे ज़बान ते मोहर हई, ज़बान के तालो लगी वियो। अल्लाह जे नबी जो इशारो थियो, ओ इन ताजर जा हथ अवां शाहिदी ॾियो, हिन इहो क़त्ल कयो या न कयो। अल्लाह जे नबी जो हुक्म थियो, ज़बान के तालो लगी वियो, हथ कारण लगा। साईं वाके अल्लाह जा नबी हे इन जे पीउ जो कातिल आहे। वाके असां हथनि सां वठी करे छुरी खंजर भी ओ सुणा खंजर खणी असां सां वाके इन जे पीउ खे पुठो अखियूं भी शायद पिजन, कन भी शायद पिया सजे। ओ ईद में अचण वारा सब ॾिसन पिया, जंहिं सवाल कयो क़यामत जे ॾियारे हिसाब कीअं थींदो। अल्लाह जो नबी ॾेखारे पियो त हिसाब कीअं थींदो। उहे हथ सां चवनि, ओ अल्लाह जा नबी फलाणे इलाइक़े में न हिन जे पीउ खे क़त्ल कयो, उनखे उते दफ़न कयो, खंजर भी उहो उते दफ़न थियो। जीअं जो उन सभिनि ॿुधो हैरानगीअ में अची विया, ॾिठो तव्हांखे क़यामत जे ॾियारे। अल्लाह जे नबी फरमायो, ईअं हिसाब किताब थींदो उन ॾियारे ते। ज़बान उन जी बंदि थी वेंदी, न त ज़बान सां त माण्हू कूड़ बतूड़ हणी करे जान छॾाइण जी कोशिशि कंदो। न होॾो कहारीअ जी कोरत हूंदी, ज़बान खे तालो लॻल हूंदो। हथ सां गुनाह कयई त हथ शायदि ई ॾींदा, अखियुनि सां गुनाह कयई त अखियूं शायदि ॾींदियूं, कननि सां गुनाह थियो कन शायदि ई ॾींदा, पेरनि सां गुनाह थियो पेर शायदि ई ॾींदा। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो, अल्लाह जो नबी सभिनि खे वठी वञी उते पहुता। वाक़े जो उते उन जॻह ते उहा क़बर खोटनि त उन जेको ग़रीब हो, उन जो पीउ जो खे क़त्ल कयो वियो, उन जे पीउ जो जनाज़ो कढियो वियो। इहो मुंहिंजे रब करीम पंहिंजे प्यारनि खे ताक़त ॾींदो आहे। ॾाढा करण करे सुभान अल्लाह। मुंहिंजे
बुधाईंदा आहिनि आख़िरत जूं बि ख़बरूं ॿुधाईंदा आहिनि इहो त दाऊद अलैहिस्सलाम ख़ुदा त तो असांजे नबियुनि जे सरदार जो मक़ाम केतिरो न आला सुभान अल्लाह दिल बरसांदी दड़ी ओड़ी ला गरिया की अमा घड़ियो घड़िया जे प्रिय सां प्यार कयो उन खां पुछा कर न जे दुनिया सां प्यार कयो उनखे कहिड़ी ख़बर प्रिय जे इश्क जी उनखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे महबूब जे प्यार जी महबूब जो प्यार पुछा करणो थी त कलंदर खां पुछा कर फिटाईअ खां पुछा कर काॾे दर करे सुभाणे अल्लाह चओ महबूब जो शान पुछा करणो थी त मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी खां मुंहिंजो लजपाल जन्नत बचा वारो जवान मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी मुझे प्रिय जे इश्क में 24 कलाक रहंदा जॾहिं मुझे प्रिय जो शान अची वञे हा मुझे मुर्शिद जे अखियुनि मां पाणीअ जो मींहुं वसी पिया एतिरो त इश्क जो समुंड हो जो किरोड़नि माण्हुनि जे दिलनि में मुझे महबूब जे प्यार ॾियण वारो मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी मां हिकड़ी घड़ी भी प्रिय का सवा नथो गुज़ारे सघां दिल बरसांदी दड़ी ओड़ी ला घरिया की अमा घड़ियो घड़ियला सुभान अल्लाह जो सबते में सुरूर कया ओ हुर बेस्ट अरे मलकन सलात पड़ी ओ पड़ियला घरिया की अमा घड़ियो घड़ियला मलकन सलात पड़ी ओ पड़ियला घरिया की अमा घड़ियो घड़ियला आजा करण करे सुभान अल्लाह जाओ ना सैयद सजोला बोरा करते व्योम चढ़ियो चढ़ियला घरिया की अमा घड़ियो घड़ियला ओ मदनिय सांदी दड़ियो घड़ियला घरिया की अमा घड़ियो घड़ियला हे नज़रूं जेको मुंहिंजे प्रिय जे दरबार में खणी वञे ओ दुनिया वारो हिन दुनिया इन अखड़ियुनि खे बेहयाईअ में न विझो रब करीम अखड़ियूं बेहयाईअ जे लाइ न ॾिनियूं हे अखड़ियूं त मुंहिंजे प्रिय जे दीदार जे लाइ मिलियूं बेहया के मुझे दिल पर नबी जो दीदार न थींदो बेहया के मुझे अली जो दीदार न थींदो बेहया के हसन मीर हुसैन जो दीदार न थींदो बेहया के दस्तगीर जो दीदार न थींदो के जो नजर हेठ झुकल हूंदियूं उन नज़रनि में भी रब पावर रखंदो आहे ओ दुनिया वारा रब करीम मुझे दिल पर नबी जे करे एतिरो महिरबान जे करे पंहिंजे हथनि खे पंहिंजे नज़र पर भी रोशन बनी वञे राजा करण करे सुभान अल्लाह ओ दुनिया में हराम खाइण जे लाइ न आया आहियो जेकी हराम
शइ ॾिनी कई वई आहे उन हराम जे वेझो वञणो न आहे। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो रब करीम जेकी हिलाल करे ॾिनी आहे उन में ई मुस्लमानी आहे, उन में ई रूहानियत आहे, उन में ई बुज़ुर्गी आहे, उन में ई रब जी मेहरबानी आहे। तो असां नबीअ ते कलमो पढ़ियो आहे, दुनिया में अहिड़ो किरदार कयो क़यामत जो ॾियारो ते प्रिय जे अॻियां कंध खणण जहिड़ा थियो। ईअं मुंहिंजे महबूब जे प्रिय सां प्यार करे प्रिय ते सलात पढ़ी जॾहिं दम निकिरे मलाइक मुबारक हुजनि त नबीअ जो गुलाम अची वियो आहे। मुंहिंजे महबूब जा परवानो दुनिया जे अंदर जेतिरो हराम ते कोशिश था कयूं, हराम ते मेहनत था कयूं, इहा हिलाल ते मेहनत करण घुर्जे। छो जो अल्लाहु खैरुर राज़िकीन, मुंहिंजो रब भले रिज़्क़ ॾियण वारो आहे। ओ हराम जा लखे रुपया ढेर नज़र ईंदा उहे कख बि कोन थई, उहे हराम जा हूंदा घर में झगड़ो कोन वेंदी, हराम जा हूंदा बच्चन के खाराईंदे बच्चा बेहया थींदा, ओ बच्चा नाफरमान थींदा। ओ हराम कहिड़े कम जो मुंहिंजे महबूब जो उम्मती थी करे अल्लाह के छो थो रंजाए, पंहिंजे प्रिय के छो थो रंजाए। हा हिलाल जी रोज़ी कमाए पंहिंजे बच्चन के खारा त उन बच्चन मां बि रब के वलीउल्लाह पैदा करे छॾे। परवानो तो असांजे माशरे में आया जे करे हराम न खाईंदो पूरी किथां कंदो न न हिलाल वारे जी रिज़्क़ रोज़ीअ में एतिरी त बरकत हूंदी जो रब उन जी बेचैनी ख़त्म करे छॾींदो आहे। हराम जे खाइण वारे के बेचैनी भी थींदी, निंड भी फिटल हूंदी, दुनिया जे तख़्ते ते वो सुख जो साह न खणी सघंदो, छो जो हराम उन जी हर शइ ईमान के भी विञाए छॾियो आहे। हिलाल जी रोज़ी पाण भी खाए पंहिंजे बच्चन के भी खाराए। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो हिलाल जे रोज़ीअ जो हिकिड़ो गिरोह खाए ॼणो न 40 साल मुसले ते भी इबादत कमाई आहे। पूरी न थींदी आहे। ओ महबूब जा परवाना ईअं न आहे त दुनिया मेड़े कठे ठाहे करे वठो, न न मत कंहिं ताजर या कंहिं अमीर के ॾिसी तुंहिंजी भी दिल जी हसरत हुजे त मां भी इन मक़ाम ते हुजां, मां भी अहिड़ियूं महलातूं ठारायां। अड़े उहे महलातूं त महलातूं ठहियूं पर अल्लाह जी ज़ात जो कसम उन महलातुनि खां तुंहिंजा कखावा घर लखे हिसाब वधीक आहे। जे दुनिया मेड़ी ठाही जे दुनिया गॾु कई उन खां भी रुपए जो हिसाब ज़रे जो हिसाब वरतो वेंदो आहे। ईअं न आहे त अमीर थियो त हिसाब पवंदा, न न ओ तूं गरीब भलो आहे जो हिसाब त ॾेई सघंदे। सुभान अल्लाह जो दुनिया की मिसाल वठो यार, के हिकिड़ो लख रुपयो ॾियो अदा सौदो वठी आ, ॿिए खे वरी 100 रुपयो ॾियो अदा तूं भी सौदो वठी आ, ॿई मोटी आया, हाणे ॿई हिसाब किताब ॾियो, ॿई जो हिसाब किताब ॾियनि त जल्दीअ में सवलो हिसाब कंहिंखे लॻंदो? लख वारे खे 100 वारो हिसाब किताब करे जान सका मथे में सूद पतो लख रुपए वारे खे। बस मुझे रब का इया दुआ करंदो कर मुझा मौला मुके हिलाल जी रोज़ी एतरी दे जो कंहिंजे अॻियां हथ टंगण जी ज़रूरत न पवे। मुझो रब कादिर करीमा तू
हक जी दुआ तो घुरे इन दुआ में मुझे रब जा फरिश्ता भी शामिल थी ओलई सुभान अल्लाह को हिलाल कमाए वारो दिसण में त गरीब हूंदो पर उनजी गरीबी मजबूरी न हूंदी ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो ॾाढा भेज दस्तगीर जो नालो वाह 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 सुभान अल्लाह वाह 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 बाबू कृष्ण सुभान अल्लाह अतन के मथे कई हाथ मथे जोरदार नारो हे दस्तगीर सुभान अल्लाह गाल बल केड़ी के लिए याद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ मथे करे भेज दस्तगीर जो नालो अजा रण करे भेज दस्तगीर जो नालो अज तार मां बेड़ो तरयो जा मिठा तुझे करे गमदर दव्या वारो वरयो जा मिठा तुझे करे हजरत दाऊद अलैहिस्सलाम गलती भी गाल याद अची वई पर ॿुधाए हजरत दाऊद अलैहिस्सलाम हिकड़ी औरत आई ओ अल्लाह जा नबी मां तोरे दां खणी आई आया हिकड़ी दां सोना मां अटो खयूं पी अचां हवा जो आई मुंहिंजो अटो सॼो उॾारे छॾे हवा को हिसाब वठी दे माई याने भई हवा खड़ी काॾे केड़ो हिसाब मां हवा को केड़ो वठो ॾाढा तो सुभान अल्लाह तो न सुणान माई का दिल दी हां जे मेहरबानी न करे थोड़ी सही हिसाब गिन दे वाला नबी है अल्लाह जे नबी फरमायो तोके 10 मण कर मान जा सुभान अल्लाह हाणे बस छड हवा जी बचर सुभान अल्लाह अल्लाह जो नबी त सब राज के समझदो हवा के केड़ी ताकत जो इन जो अटो खणे इन में भी रब जो राज देंगा पे के पीछे सही है बना खोड़े थाल दे बदरे दा जो मण मिले सुभान अल्लाह माई खयूं पई वने जिया जो बाहर निकती अल्लाह जो नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम वाह वाह सुभान अल्लाह हजरत दाऊद अलैहिस्सलाम जो पुत्र सुलेमान अलैहिस्सलाम माई कादे जी खयूं वने मुझी हवा मुझो अटो खणी वही हजरत दाऊद अलैहिस्सलाम मेहरबानी कया ने कि उन हवा के जड़ मां तोखे हेजा सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम 7 सालन जी उम्र जो अल्लाह जे नबी चयो ओ माई हवा के केड़ी ताकत है जो तो खड़े अरन बाबे दे हलो दा जो सतो आगुर हवा के घुरा हिसाब वठ दो हिसाब वठ दादा दा जाओ अजो को वडे रो जा त पेरो तो अन मोटरा हिसाब अल्लाह जे नबी फरमाए यो भी खड़ी वने पर हवा को भी हिसाब किताब वठंदा जियं जो आयो हजरत दाऊद अलैहिस्सलाम जे पेरन दे के बाबा सुभान अल्लाह या माई असा जे तरह तो खाली की है कोई साहब दिन दे राग को जो ना बाबा न मेहरबानी कर पी
पुत्र भी नबिया ताड़ियां करण करे सुभान अल्लाह ओ मुझे प्रिय जा परवाना हजरत सुलेमान अलैहिस्सलाम ओ बाबा दुआ तू गुल आमीन माथो जवा हवा के घोरा सुभान अल्लाह हवा के घोरा हवा के घोरा रब जे दरबार में अर्ज कर मौला हवा के इंसानी सूरत ॾेई मोकिलता सां पुछूं इन जे दिल इन जी मुतमइन थी वञे त हर शइ में पंहिंजे रब जो राज़ हूंदो आहे अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवानो अल्लाह जे नबी दुआ घुरी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम आमीन चया हवा इंसानी सूरत में आई अची वेही रहे हवा जी सही मेरा अड्डा क्यों डाले साईं में अपनी मर्जी दे को नहीं उड़ाया केदे मर्जी ए अल्लाह दा नबी मैं को रब दा हुक्म था ओ साईं मुखे रब जो हुक्म थियो त दरिया या समुंड में केजी बेड़ी पई बुडे रब करीम फरमाओ ओ हवा यो अतो माया जो खणी वञो उन जे सुराख के बंद कर जो मो रब के बाधाए रहा है मुखे रब करीम जो हुकुम थियो तदे मां इन जी तकलीफ़ करे मां इन जो अटो उडारियो वञी उन जी बेड़ी जो सुराख बंद कयो तदे उन जी बेड़ी बची अल्लाह जे नबी जो बुधी इन हर के में रब जो राला बंद माना मैं हारे दुनिया सतर आखिरत है हर शय में मुझे रब जो हर शय में मुझे रब जो जिन जो दुनिया में थोड़ो नुक़सान थी वञे वो शिकवा कंदो वतनो हर हिक जे आडो अदा मुंहिंजो हे नुक़सान थी वियो न ज़ाहिर में त नुक़सान पर यार मोमिन जे लाइ हर शइ में फ़ाइदो थींदो आहे मोमिन जे लाइ हर शइ में फ़ाइदो थींदो आहे मुझे कलाक में जा पूरा थी गया दस्तगी दी करामत की अर्ज करनी है हुन देर थी गई है कलाक में जा पूरा थी गया इंशाअल्लाह बे दफे हाजिरी दे सही सोने अली सिंह की करामत बता अली चो अली चो अली जे वर्दिया गलिया थी वन जी तने तो चो तू भी नजर ते हलिया तने तो आशु जमे ना जे तोखे विलायत तो सुभान अल्लाह न चवे तके मथे करे सुभान अल्लाह जो जे तोखे विलायत आवथणी तवठ दरवाज़ो है दरजो ओ जंजो लक़ब असदुल्लाह मिलंदई जन्नत शेर हले अदीम कादरी दादा मोहम्मद बचन सही दादा सुभान अल्लाह शेर अॻिते हले जेतिरो शेर वणे
कंजू साहिब न करे आवे उतरा जोर नाल सुभान अल्लाह जितरा शेर वणे ओ जंजी काबे में थी विलादत जंजी मस्जिद में थी शहादत अगे पते करे सुभान जो चेहरो दिसण भी इबादत मां छो न थिया संग दर इन जे दरजो मतलब कोई चवे त सुन्नी अली खे न मञीदा अली त आहे ई असांजो वाह 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 जे तोखे विलायत आमठणी अली जी करामत वदे में वदी आहे केडो भी मुनाफिक होंदो न त जदो अली मुंजो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओली न मञण वारे का भी अली मञ रहा है तो मां अली आहे ॾाढा वाह करे सुभान अल्लाह दो ओ सुन्निया वाह अली पाक जो प्यार भी रब तोखे नसीब कयो अली जी पैरवी भी तोखे नसीब फरमाई तमाम ताश को असां को बचायो तहां के पाजो ॾाढो प्यारो आ तोखे पाजो ॾाढो प्यारो आ असां के पाजो ॾाढो प्यारो न बंदो हाँ सही है वाह 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 ॾाढा त चओ न जे तोखे विलायत आओ वठणी तवठ दरवाज़ो है दरजो अञा अॻिते बि शेर पढ़ा अली सरकार जे प्यार जी निशानी कहिड़ी आहे अली जे प्यार जी निशानी कहिड़ी आहे ॿुधायां प्यार उनखे चइबो आहे प्यार चइबो आहे पैरवीअ खे सुभान अल्लाह वाह 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 सुभान अल्लाह दावा त हर को करे पर ॾिसे अलीअ वारो अदा अथसि या न अलीअ वारी सुन्नत अथसि या न वाह 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 सही अलीअ वारी निमाज़ अथसि या न अलीअ वारो पटको ताज अथसि या न ओ जंहिंजे रूह खे पंहिंजो रूह सॼो जंहिंजे जिस्म खे पंहिंजो जिस्म सॼो जंहिं उनखे ॾिठो तंहिंखे बेइज्जती सॼो ॾिस शान सईद जे शोहर जो जे तोखे विलायत आमठणी त वठ दरवाज़ो है दरजो अञा हिन जो आख़िरी शेर ॿुधायां दिलि चवे साईं बादशाह जे करे ॿुधायां मुंहिंजे बच्चे सही रहमत जी बादशाह वॾी महिरबानी और जेके आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो भाउ सॼो हर जाइ ते पाण सां आहे दॿियो जिद पार न थियो मुजादा त पोइ तूं ॾिसवा क्यों ख़ैबर जो फरमाशा तो सुने अली जी करामत मुनाफिक हर सुने अली वठ वो हल्को सल्को ने भागो न हो चंगो भलो चंडरो सुना अली
मां तो हिकिड़ो सवाल थो कयां थोरा अली फरमा सलूनी मां शइ थो जेको मां अलीअ खां अॼु सवाल करणो थी त कर मां उनजो जवाबु अली ॾींदो अली उहो पली थो चवे अली अॼु जेको बि तूं चवंदे न तो बनो बिरा पली को जेको चवंदे मां उनखे कूड़ करे ॾेखारींदो थोरे अलीअ फरमायो अहिड़ो को मां जो लाल ॼायो ई कोन्हे जो मां अलीअ जे ज़बान खे कूड़ो करे सघां वाह 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 सुभान अल्लाह वाह मुंहिंजा मुर्शिद करीम सुने हैदर करार जे दरबार में अर्ज़ करे ओ सुना अली अली बुध आज द अजमा वाह 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 दार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ओ सुनाली ॿुधा त अजमा खाधे पीते में छा खाईंदो सुणे अलीअ फरमायो ओ मुनाफिक अॼु खाधे पीते में अॼु तूं खीर ऐं चांवर खाईंदे खीर त उहो पतीत थो चवे अली अल्लाह जी ज़ात जो कसम अॼु मां न खीर पीअंदुसि न चांवर खाईंदुसि तुंहिंजो पीउ बि खाईंदो सुभान अल्लाह वाह अली जी ज़बान हली वई न खाईंदी रुलंदो फिरंदो शाम जो घर पतो पंहिंजे घर वारीअ खे थो चवे छा पचायो अथई हिन बागा आंदो छा थी जो पचाया ॿियो कुझु बि मूं वटि कोन्हे बस मां मुंहिंजे लाइ खीर ऐं चांवर रखिया आहिनि खीर ऐं चांवर जो नालो ॿुधे त बाहि लॻी न खाईंदुसि चङा कानो ततो आयो आहे सुभान अल्लाह हिते कुझु कोन्हे त भला बरसां कंहिं घर वारे खां पुछा कर पाण में अदीला बरसां घर में वई अदी छा पचायो अथव अदी ॿियो त कुझु कोन कयो अॼु खीर ऐं चांवर कया आहिनि वरी टे घर मां पुछा कई वई अदी छा पचायो अथव अदी खीर ऐं चांवर चौधारी सॼे महले मां फिरी आई छो जो सुणे अलीअ जे ज़बान मां लफ़्ज़ निकिता सॼे महले में खीर ऐं चांवर जो न्याज़ हली रहियो आहे सुभान अल्लाह फिरी मोटी आई वॾो कोन्हे भाॻो जाॾे वॾा खीर चांवर वाह 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 सुभान अल्लाह हाणे यदि खा त पोइ मर त भले बुख मर सुभान अल्लाह बसि ईअं कावड़ जी घर खां निकितो जीअं जो घर खां ॿाहिरि निकितो ॻोठ खां ॿाहिरां वॾो रस्तो हो न ते वञी बीह रहियो आहे हिकिड़ो काफ़िलो पियो गुज़र करे कि यार मां बुखायल आहियां मां बुखायल खे को खाधो खारायो उहे काफ़िले वारा सखिया चवण लॻा दा बुखायल खे खाधो खाराइण रब खे राज़ी करणा यारियो पंहिंजा सॼा उठ घोड़ा विहारियो काफ़िलो विहारे हिननि खे 15-20 मिंट अधु कलाक लॻी वियो हिन जे साम्हूं दस्तरख़्वान बि लॻी वियो पुछा कयो था जेको खाधे पीते में का बचत आहे त ॾियोसि हे बुखायल आयो आहे पुछा कंदा विया काफ़िले वारा अदा खपी वियो जॾहिं आख़िर में पहुता जेके आख़िरी काफ़िले वारा अदा ॿियो त कुझु कोन्हे असां नंढनि ॿारनि जे लाइ खीर ऐं चांवर रखियोसीं सुभान अल्लाह इहा बि ॻाल्हि ठीक है पर खाली न वञे बकालो चांवर खीर त खावे सुभान अल्लाह ऐं त सोचे पियो त हाणे के वॾा काम ईंदा सुभान अल्लाह जीअं जो प्लेट चांवरनि जी साम्हूं रखियो खीर गिलास में साम्हूं में तारा पिया टिमकनि सुभान अल्लाह हिते बि इहे ई जीअं जो नज़र मां न खाईंदो मां न
जरा तुझे पिज़्ज़ा नो कराए असां वञूं पिया केतिरो अधु कलाक ॿ टे मेला करे वञूं हा पर मेरे बापा अॻिते बंदि कयो आहे असांखे सीरा ई न खाई ॾे तुंहिंजो पी बि खाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे ईअं न सुधरंदो बटर ॾंडनि जी थोरी बुअर कढनि बसि जीअं जो बसि ॾंडा चङा भला ठका जो हिकिड़ो मथे वारो ॿियो मुंहं वारो पुठीअ वारो हवा मारियो न आखिर में खावा सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुखार त सॼे ॾींहं जो सुभान अल्लाह बसि हिकिड़े मिंट जे अंदरि प्लेट चांवरनि जी खाली खीर जो गिलास भी खाली रात जो अची घर मुंह पुछड़ो करे सुम्ही पियो जीअं जो सुबुह जो थियो मुंह सुजो पियो आहे कुछ घड़ियों गुज़रियूं सुणे अली वटां पियो गुज़र करे मौला अली मुर्गी करे पर मुनाफ़िक़ कादई न मां कोन खाधा सुभान अल्लाह अली फरमाया मुनाफिक मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम हाणे खीर भी पीतो थी चांवर भी खाधा थई पातर भी खाधा थई वाह 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 मुर्शिद मथे कर जो नारो हैदरी यो मुझो अली अल्लाह वरन जी ज़बान कुन फयकून जी कुंजी थींदी आ सुभान अल्लाह अली सरकार जे शान में मुझो शेर ठहल आहे हिकिड़ो मिस्र वो भी ॿुधाए दस्तगीर लगारी फकीर अट करे डेढ़ कलाक थी गई तभी अञा एड़ी पे सुभान अल्लाह के अञा चेहरे विच ये पे लगदे जे प्रोग्राम में हुई शुरू थिए क्या भेज दस्तगीर सुभान अल्लाह वाह सही वाह ए शेर ने मेरा ठहले वाह मुर्शिद जिक्र है दर्जे